उम्मे फज़ल बिनतुल हारिस फरमाए थी त मां हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में पेश थियम। मां साईं जन के अर्ज कयो साईं वो ख्वाब ॾिठो आहे पर ॾुखियो ख्वाब आहे, अणाओ ख्वाब आहे। पाण में ॿुधा चईं ॾुखियो ख्वाब आहे, तव्हांजे बारे में कीअं ॿुधायां? ॿुधा चईं मूं ख्वाब ॾिठो आहे तव्हांजे जिगर जो टुकड़ो कटजी मुंहिंजी झोली में पियो आहे। पाण फरमाए ॾुखियो त कोन्हे, मुंहिंजी न्याणी बीबी फातिमा के अलाह जी बच्चो ॾींदो, उनजी परवरिश तूं कंदी इहो त ख़ुशी जहिड़ो आहे। तोखे जेको आहे हज़रत हुसैन जी परवरिश मिलंदी, इहा त ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं वाकई ईअं थियो, हज़रत बीबी फातिमा खे हज़रत हुसैन ॼाओ ऐं उम्मुल फज़ल बिनतुल हारिस खे परवरिश मिली। चए हिकिड़े दफ़े आउं संभाल कंदे खणी आयासीं, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे झोली में अची रखियो, पाण हुन सां खेॾनि पिया, मुस्कुराइनि पिया। पोठाण खां वधीक ॾोठाण, न्याणी जो औलाद अञा घणो वणंदो अथव। अजीब हिकिड़ी फितरत आहे, पुट जो औलाद वारिस आहे पर न्याणी जो औलाद अञा घणो थो वणे। पोइ साईं जन सां खेॾनि पिया, ॻाल्हि मटी, थोरो साईं जन अखियुनि मां पाणी अची। उम्मुल फज़ल बिनतुल हारिस अर्ज़ कई थी फिदा का बि व या रसूल अल्लाह, मुंहिंजा अबू अमामा ते क़ुर्बान थी तव्हांजे अखियुनि में घोड़ा। चए मूंखे जिब्राइल हींअर ॾसियो, चए तुंहिंजे बचे खे ई माण्हू मारींदा, शहीद कंदा, क़त्ल कंदा। चए हिन हुसैन खे चए हा। ऐं उहा ॻाढ़ी मिटी करबला वारी बि मूंखे जिब्राइल खणी ॾेखारी शहादत जी। हुजूर साईं खे अॻे ई ख़बर पइजी वई त हे दीन हक़ तां अलाह जी राह में कुर्बान थींदो, दीन कुर्बान न कंदो, पंहिंजी जान कुर्बान कंदो।